नाज़रीन, खैरपुर नाथन शाह में बरकत अली चांडो की रिपोर्ट मुताबिक खैरपुर नाथन शाह में सिंधु में शह कैनाल कढ़ण और काशे की ज़मीन के वालार और बदमनी खिलाफ जयो है। तहलका खैरपुर नाथन शाह पारा जयो है। तहलका सदर मौलाना अब्दुल करीम चांडो, जनरल सेक्रेटरी हाफिज़ मोहम्मद अनवर खुहारो, हाफिज़ हाजन लेगारी, मुमताज़ कोसो, इस्माइल खुहारो और बेन की अगवानी में शहरन और जमेत के कारकुन हथन में बैनर और प्ले कार्ड खड़ी एजाजी मुजाहिरो कयो। मुजाहिरीन पारा वफाकी तोड़े सूबाई हुकूमत खिलाफ ज़बरदस्त नारेबाजी कई वही। उन मौके पर उन्होंने ॻाल्हाईंदे चयो त खैरपुर नाथन शाह के व्यापारियों के, खैरपुर नाथन शाह के दुकानदारन के, आदेवासन के, ओदेवासन के, जीअं त असां एहतजाज करे करे थकिजी पिया आहियूं। हाणे असांखे अमली जदोजहद करणी आहे। तंहिंजे लाइ बहितर इहे आहे त असां पंहिंजो लाहेअमल ठाहियूं, असां अदालत जो दरवाज़ो खड़कायूं त असां सां हीअ नाइंसाफ़ी छो थी थिए। छह कैनाल ठाहे करे असांखे बंजर छो थो बणायो वञे। उनजे लाइ हाणे अमली जदोजहद करणी आहे। उनमें पंहिंजा दोस्त मुंतखब करे फंड जमा करे अदालत जो दरवाज़ो जो असांजे शहर जे अंदर पदमनी वधी वई आहे, जो हिक रात में लगातार 3 चोरियूं थियनि थियूं। मोहम्मद जे दुकान खे भॼी करे उतां चोरी थी थिए, जावरनि जे दुकान खां उन खां चोरी थी थिए। मुनाक़िद थियो आहे। इन जो एहतजाज जो बुनियादी मक़सद इहो आहे त जेका हुक्मरान तबको सिंध के बंजर बनाने के लाइ, सिंध धरती के तबाह बर्बाद बनाने के लाइ उन्हनि सिंधु जे मथां 46 कैनाल कढण जो ऐलान कयो आहे। जंहिंजे करे जमीयत उलमा इस्लाम इन्हनि 6 कैनालनि जी शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे। अदा जीअं त असांजो पहिरियां ई खैरपुर नाथन शाह में हिते पछाड़ी आहे, असां वटि अॻु में ई पाणी कोन थो पहुचे। वरी उन खां पोइ सिंध हुकूमत अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा हरबा हलाए करे असां सिंधियुनि खे पोइते हटाइण जे लाइ अलाए कहिड़े कहिड़े तरीक़े सां असांखे माना मशगूल रखे थी पई। उन जे लाइ असां सिंध हुकूमत खां ऐं पाकिस्तान जे आला इदारनि खां इहा अपील था कयूं त असांजा इहे 7 कैनाल न कढिया वञनि। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.